घोटकी में शिया तंजीमुन अस्करिया इल्मो अमल तहरीक अस्करिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे तरफ़ां फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती ऐं इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहंदी खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी मौलाना पहलवान अली संघड़, मौलाना माशूक अली, एहसान अली मुस्तफ़ाई, लाहौती, मोहम्मद याकूब चन्ना, मोहम्मद अफजल शेख ऐं ॿियनि कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन इसराइल ऐं अमेरिका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे मौलाना पहलवान अली संघड़, मौलाना माशूक अली, एहसान अली मुस्तफ़ाई ऐं ॿियनि चयो त मज़लूम फ़लस्तीनियुनि ते इसराइल बमबारीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मुश्किल जी घड़ीअ में पंहिंजे फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु बीठल आहियूं। इंसानी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ तंज़ीमूं फ़लस्तीन जे मसइले ते छो ख़ामोश आहिनि? हुननि चयो त जुमे जो ॾींहुं फ़लस्तीन जे मज़लूमनि सां अहद वफ़ा करण जो ॾींहुं आहे। इसराइल बर्बरियत ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु इख़लाक़ी ऐं इंसानी फ़र्ज़ु आहे। इसराइल फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। ग़ज़ा में क़त्ले आम थी रहियो आहे। अमेरिका ऐं ताग़ूती क़ुवतूं मुसलमाननि ते ज़ुल्म करे रहियूं आहिनि। हुननि गॾियल क़ौमनि, इस्लामी मुल्कनि ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां मुतालबो कयो त फ़लस्तीन ते इसराइली बमबारी खे फ़ौरी तौर ते बंदि करायो वञे ऐं ग़ज़ा ऐं फ़लस्तीनियुनि खे खाद, खुराक ऐं दवाऊं फ़ौरी तौर ते फ़राहम कई वञनि। या फ़लस्तीनी भाइरनि जे लाइ मज़लूमनि जे हिमायत में कढी वई आहे, इसराइल जे ख़िलाफ़ु कढी वई आहे ऐं हर ज़ालिम जे ख़िलाफ़ु कढी वई आहे। मज़लूम जिथे बि हूंदो असां उन सां गॾु हूं, ज़ालिम किथे बि हूंदो असांजा दुश्मन हूं, मुख़ालिफ़ हूं। ऐं हीअ रैली जेकी अॼु कढी आहे इहा असां फ़लस्तीन भाइरनि जे, हमास भाइरनि जे असां फ़ाइदे में ऐं उन्हनि जे तरफ़दारी में असां कढी आहे। इनशा अल्लाह हीअ असांजो वजूद जेको आहे फ़लस्तीनी भाइरनि जे लाइ हाज़िर आहे, इनशा अल्लाह रहंदो। पेश कयां थो हमास जे उन बहादुरनि ते, मां सलाम पेश कयां थो हिज़बुल्लाह जे जवाननि ते जन इसराइल सां इहो मुहादो अटकायो आहे। इसराइल जेको फ़लस्तीन ते जेको हिन वक़्तु ज़ुल्म करे रहियो आहे हू वहशाना ज़ालिम आहे ऐं हू जेको आहे इंसान जे मथां जेको ज़ुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे। उन ते दुनिया जा जेके बि मुसलमान मुल्क ख़ामोश आहिनि उन्हनि खे बि इल्तिजा आहे त हमास सां ऐं फ़लस्तीन जे उन मज़लूमनि जो साथ ॾियनि ऐं हू जेका काफ़ी ॾींहंनि खां जेके बुखायल आहिनि, उञायल आहिनि ऐं मुसलमान मुल्क जेके आहिनि उते खाधो खुराक पहुचाइनि। ख़ुसूसन मुल्क पाकिस्तान खां हुक्मराननि खां इहो मुतालबो थो कयां त हू जेको हमास जी हिमायत करनि ऐं फ़लस्तीन जो साथ ॾियनि। फ़लस्तीन जी आज़ादी जे लाइ ऐं फ़लस्तीन में हिन वक़्तु जेको ज़ुल्म थी रहियो आहे, इसराइल करे रहियो आहे फ़लस्तीन मासूमनि जे मथां, ऐं नथो ॾिसे त हिन घर में को मासूम रहे थो, नथो ॾिसे त हीअ का इस्पताल आहे जिते तव्हांजी जंग मां ज़ख़्मी थियल उहे मासूम ॿार हिते एडमिट थियल आहिनि, नथो ॾिसे त हीअ मस्जिद आहे, इबादत गाह आहे, जिथे बि हुनखे वस पहुचे थो उहो उते उन्हनि जे मथां फ़लस्तीनियुनि जे मथां ज़ुल्म करे थो। ऐं असां इहो मुतालबो उन्हनि तंज़ीमुनि खां कयूं था जेको पाण खे इंसानियत जा अलमबरदार सम्झनि था, त असां इंसानियत जे लाइ कमु कयूं था। ऐं हिन वक़्तु 53 मुसलमाननि मुल्कनि मां को बि अॻिते नथो वधे सवाइ चंद मुल्कनि जे, जंहिंमें लबनान आहे, ईरान आहे या हिज़बुल्लाह आहे, हमास आहे। असां पाकिस्तानी हुकूमत खां बि मुतालबो कंदासीं त ख़ुदारा अवां एटमी ताक़त आहियो, तव्हां हिकु ताक़त रखो था, तव्हां बि फ़लस्तीन जी हिमायत में निकिरी अचो ऐं पंहिंजी फ़ौज फ़लस्तीन ॾांहुं मोकिलियो ताकी इसराइल खे हिकु अहिड़ो जवाबु मिले जो हू कॾहिं बि कंधु खणी न सघे। ही असांजो जलूस जेको आहे उन्ही बदमाश अमेरिका और इसराइल जे ख़िलाफ़ु आहे जेको असांजे अवल काबा बैतुल मुक़दस से 40-55 साल खां कब्ज़ो कयो वेठो आहे। असांजी ही रैली बैतुल मुक़दस जी हिमायत में मरण घड़ी ताईं असां फ़लस्तीन भाइरनि सां ऐं उन्हनि कमांडो सां गॾु आहियूं ऐं असां इन ते हिन रैली में इहो ॿुधाइणु चाहियूं था सऊदी हुकूमत और पाकिस्तान खे अॼु जे बैतुल मुक़दस ते इन्हनि कमीननि कब्ज़ करे असांजा माण्हू शहीद कया त कल्ह काबतुल्लाह ते बि घेरा कंदा, वरना तव्हां अॼु ई उन्हनि फ़लस्तीन जो ऐलान करे उन्हनि जी हिमायत कयो। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।